नाज़रीन जामशर खां सां रिपोर्ट शेयर कई है लियाकत अली चालियोनी। रिपोर्ट मूजिब साइट क़ोटड़ी आइलैंड टेक्सटाइल बेल्स लिमिटेड टाटा पाकिस्तान में साडन 4 सालन खां कम कंदड़ वर्करन शहमीर अली क़ाबूरी और बशीर अहमद क़ाबूरी के बिना नोटिस के ड्यूटी तां बरतरफ कयो वियो है। मीडिया से ॻाल्हाईंदे सन्दन चवण है तो जाबर दाऊद क़ाबूरी जाबर अझमत पंजाबी और प्रोडक्शन इंचارج عابد मरी मिली भगत करे असां के बिना नोटिस जे बेरोजगार कयो है। अञा ताईं असांजे बोनस सर्विस बेरोजगारी अलाउंस भी रहियल है और हिसाब किताब न ॾिनो वियो है। बेरोजगारी सबब असां सख्त परेशान आहियूं। असांखे बिना नोटिस जे कढियो वियो है। क़ोटड़ी जे चेयरमैन और बस वारनि खे अपील था करियूं त असां सां इंसाफ़ कयो वञे ऐं असांजो हिसाब किताब असांखे ॾिनो वञे, न त ॿी सूरत में मिल इंतज़ामिया ख़िलाफ़ अदालत में केस दाख़िल कराईंदासीं। अस्सलाम वालेकुम। मां शहमीर अली क़ाबूरो है, मुझे भाउ बशीर अहमद क़ाबूरो। असां ॿ भाइर 4.5 सालनि खां आइलैंड टेक्सटाइल में ड्यूटी कयूं पिया था ऐं असांखे 12 तारीख़ 9:30 बजे दाऊद क़ाबूरे ऐं अझमत पंजाबी ऐं आबिद मरी मिली भगत करे असांखे 9:30 बजे ड्यूटी दौरान असांखे ड्यूटी तां कढियो वियो आहे ऐं असांखे को बि का अजरत असांखे न ॾिनी वई आहे। असांजा ईद जा टाइम बि असांजा ज़ाया कया विया आहिनि। हिन महिल असांजे नोटिस बि न ॾिनो अथनि, असांखे ईअं ई बरतरफ कयो अथनि। बराए महिरबानी मां मियाँ साहिब खे ऐं काठी जे चेयरमैन खे ऐं बस वारनि खे अपील थो कयां त इन 3 ॼणनि जे ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे ऐं मुंहिंजो जेको बि हिसाब किताब आहे, मुंहिंजी बेरोज़गारी, मुंहिंजो बोनस, मुंहिंजा ईद जा ओवर टाइम, मुंहिंजी जेका बि 4.5 साल जी सर्विस आहे उहा मूंखे सर्विस ॾिनी वञे। ॿी सूरत में मां एहतिजाज बि कंदुसि। एहतिजाज सां कमु न, पहिरीं मां वेंदुसि कोर्ट सां कमु न थियो, मां पोइ एहतिजाज बि कंदुसि।